एरे वाले सां काफ़ी जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि जा एडजेक्टिव अलॻि। त प्यारा दोस्तों, अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ो टॉपिक खणी आयो आहियां, उहो आहे वोकेबुलरी जे हवाले सां। जीअं तव्हांखे ख़बर आहे त इंग्लिश इज़ अ गेम ऑफ वोकेबुलरी, इहो प्रोवर्ब्स आहिनि। त हिन प्रोवर्ब जो मतिलबु आहे जेका अंग्रेज़ी आहे उहो लफ़्ज़नि जी हिकिड़ी गेम आहे। एरे वाले सां इफ यू वांट टू इम्प्रूव योर इंग्लिश देन यू हैव टू डेवलप योर इंग्लिश वोकेब। ओके, so according to English vocab, today I have a topic. Today I suggest a topic for you: word building. Okay, so in word building, today I mention in the words noun, verb and adjective. That केड़े लफ्ज़न जा noun जो verb छा थींदो ऐं verb जो adjective छा थींदो। काफ़ी सारा verb हूंदा आहिनि त उन्हनि जा adjective अलॻि हूंदा आहिनि, उन्हनि जा noun अलॻि हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा verb अलॻि हूंदा आहिनि। एड़े वारे सां थोरो गौर सां निहारियो। हिते लफ़्ज़ आहे तव्हांजो इमेजिनेशन। ऐं काफ़ी जेका सफिक्स ऐं प्रीफिक्स जे हवाले सां हिकु वीडियो ॿुधाए चुको आहियां, ठाहे चुको आहियां। त जंहिं बि लफ़्ज़ जे आख़िरी में शन ईंदो, ठीकु आहे, TION, त उहो असांजो नाउन हूंदो आहे। त इहो आहे इमेजिनेशन ऐं हीअ आहे इमेजिन। इमेजिन माना तसव्वुर करणु, इमेजिनेशन माना तसव्वुर या ख़्याल। ओके, इमेजिन जेका हीअ वर्ब आहे, इनखे असां इमेजिन बि करे सघूं था, इमेजिनरिंग बि जेका इन इंक फॉर्म सां थिए थो, हीअ इमेजिनरी यानी ख़्याली। त ही लफ़्ज़ जेका इमेजिनरी जेका आहे एडजेक्टिव, इने जो आहे ही वर्ब ऐं इने जो ही नाउन। ऐं ॿियो लफ़्ज़ आहे ॾिसो ही फ्रेंड। फ्रेंड दोस्त, बी फ्रेंड माना दोस्त ठाहिण। हाणे तव्हांखे ख़बर आहे त लैंग्वेज में जेका मोस्टली जेका फंक्शन हूंदो आहे या असांजा जेके सेंटेंसेस असां ठाहींदा आहियूं उन में मेनली जेका रोल प्ले हूंदो आहे न, उहो हूंदो वर्ब जो। हाणे असां इनखे चवंदासीं मिसाल तौर आई बी फ्रेंड माय एनिमी, मूं पंहिंजे दुश्मन खे दोस्त ठाहियो। माना आउं नथो चाहियां कंहिंजा दुश्मन वधनि, हमेशह तव्हांजा फ्रेंड ई वधनि। त बी फ्रेंड जेका आहे उहो आहे दोस्त ठाहिण। फ्रेंडली माना दोस्ताणो। मिसाल तौर फ्रेंडली एनवायरनमेंट, दोस्ताणो माहौल। मिसाल तौर टुडे आई जॉइन अ सेंटर, देयर इज अ फ्रेंडली एनवायरनमेंट, दैट्स व्हाई आई फील हैप्पी। मूं खुशी महसूस कई छाकाणि त क्लास में हिकिड़ो दोस्ताणो माहौल हो। हीअ ॾिसो जस्टिस, जस्टिस माना इंसाफ, नाउन आहे। हाणे इन नाउन खे तव्हां जॾहिं सब्जेक्ट तो या ऑब्जेक्टिव तो यूज़ कंदो त हुते तव्हां ही जस्ट लॻाईंदो। हालांकि जज जेका लफ़्ज़ ही नाउन आहे बट इट इज अ वर्ब। मिसाल तौर जजमेंट, इने जो जजमेंट जेका एडजेक्टिव हुई अलॻि सां थिए थो, त हिते ही वर्ब जो फंक्शन करे पियो। जज, जज्ड माना मूं उन खे जज कयो। मिसाल तौर टुडे आई जज द स्टूडेंट्स, अॼु मूं ॿारनि खे जज कयो दैट they were doing so many mistakes, ये केतिरी मिस्टेक्स करे रहा हुआ। इन्हें जो है जस्ट। ओके, पावर नाउन ना, पावर माना अभी तो बताए पावर माना ताकत, पावर ताकत, एम्पावर माना ताकत ॾियारण। मिसाल तौर करे करे तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ ऑयल हूंदा आहिनि, त उन ऑयल जे दॿे ते लिखियलु हूंदो आहे दिस ऑयल एम्पावर योर इंजन, माना ही आयल तव्हांजे गाड़ी जे इंजन खे ताकत ॾींदो, ताकत वठाईंदो। एम्पावर माना ताकत वठाइण, ताकत ॾियण। पावरफुल माना ताकत वारो, ताकत वारो। मिसाल तो दिस ऑयल इज पावरफुल फॉर योर मोटरसाइकिल इंजन, माना ही ऑयल जो दॿो तव्हांजे मोटरसाइकिल जे इंजन जे लाइ ताकतवर आहे, पावरफुल। त ही पावरफुल एडजेक्टिव आहे। असां इन पावरफुल के नाउन को चवंदासीं। ज़ाहिर आहे हर हिकु पार्ट ऑफ स्पीच जो यूसेज अलॻि हूंदो आहे। एडजेक्टिव जी सेंटेंस जे स्ट्रक्चर में हिकु मुख़्तलिफ़ जॻह हूंदी आहे, नाउन जी हिकु मुख़्तलिफ़ हिकिड़ी प्लेस हूंदी आहे ऐं वर्ब जो हिकिड़ो पंहिंजो फंक्शन हूंदो आहे। अहिड़े हवाले सां ही वोकेब आहे, तव्हांखे हर हिकु लफ़्ज़ जे लफ़्ज़ सां रिलेटेड उन जो नाउन छा थींदो, उन जो प्रोनाउन छा थींदो, ओ सॉरी उन जो वर्ब छा थींदो या उन जो एडजेक्टिव छा थींदो। हाणे ॾिसो ही काफ़ी लफ़्ज़ आहिनि जेके हिक ॿिए सां रिलेटेड आहिनि, but according to structure and according to function they are totally different one another। ये हिक ॿिए सां बिल्कुल अलॻ जेकी हिक ॿिए सां बिल्कुल अलॻ आहिनि। हाणे हिते आहे पॉवर्टी। पॉवर्टी मीन गुरबत, नाउन आहे हिकिड़ो। त पॉवर्टी खे असां जॾहिं नाउन जे हिसाब सां यूज़ कंदासीं, मिसाल तौर हिकिड़ो सेंटेंस ठाहियूं। मिसाल तौर पॉवर्टी इज a ill for any nation, for any community। ओके, अच्छा impoverish माना गरीब बनाए, गरीब बनाए। मिसाल तौर काफ़ी कंट्रीज हूंदा आहिनि
उहे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ के इमदाद ॾींदा आहिनि। इन करे छाकाणि उन खे ग़रीब बनाइनि था। हाणे असां सिंधी आहियूं, असांखे जेकॾहिं ॿियनि कंट्रीज़ खां जेकॾहिं इमदाद अचे पई, इहो असांजे लाइ नुक़सानकार आहे। इन सेंस मां छाकाणि त असीं इमदाद जा आदी थी पवंदासीं, असां धंधो करणु छॾे ॾींदासीं, त इम्पोवरिश माना ग़रीब बनाइण। भले इमदाद मिले पई पर उन जी अपोज़िशन में असां ग़रीब थियूं था। त इमदाद वठण सां माण्हू उल्टो ग़रीब थिए थो, अमीर कोन थो थिए। त इमदाद खां पोइ नाहे वठणी आहे, इमदाद जो आदी नाहे थियणो आहे। जेकॾहिं तव्हांजो बाबा या पाड़ेसरी इमदाद जेकॾहिं वठे थो त इमदाद सां गुरेज़ करणो आहे, परहेज़ करणो आहे, छाकाणि इमदाद वठण सां माण्हू आदी थी वञे थो। ऐं इन जो एडजेक्टिव आहे पुअर। पुअर यानी ग़रीब। इम्पोवरिश माना ग़रीब बनाइण, पुअर माना ग़रीब। मिसाल असां चवंदा पुअर मीन। ऐं एडजेक्टिव सां रिलेटेड हमेशा नाउन हूंदो आहे या प्रोनाउन हूंदो आहे। पुअर मीन माना ग़रीब माण्हू, पुअर मैन माना ग़रीब हिकु माण्हू, पुअर मीन माना ग़रीब माण्हू। अच्छा, नेशन। नेशन माना अवाम। अवाम बि थिए थो, पर नेशन माना कौम। नेशन माना कौम, ठीकु आहे। ऐं नेशनलाइज माना क़ौमी बनाइण। क़ौमी बनाइण। जीअं मुख़्तलिफ़ कंट्रीज़ हूंदा आहिनि, जॾहिं हिकिड़े कंट्री जो माण्हू ॿिए कंट्री में वञे थो, मुंहिंजे ख़्याल सां एतिरी का उन जी पीरियड जी ख़ासि पीरियड जी ख़बर कोन्हे, पर मुंहिंजे ख़्याल सां 15-20 साल जॾहिं रहे थो त उन खे नेशनलाइज़ कयो वञे थो उते जे लाइ, माना उन खे क़ौमी बणायो वञे थो। बाबा हीअ हाणे माण्हू फलाणे कंट्री जो माण्हू असांजे मुल्क में रहे पियो, त हाणे एतिरो टाइम रहियो आहे, इन खे असां पंहिंजो क़ौमी करार, इन खे पंहिंजो जेका नेशनलिटी असां इन खे ॾियूं था, इन खे असां नेशनलाइज़ कयूं था। त नेशनल एडजेक्टिव आहे। नेशनल माना क़ौमी। मिसाल तौर असां ॾिसो नेशनल फ्लैग, ठीकु आहे, पाकिस्तान जो क़ौमी झंडो। त नेशनल फ्लैग झंडो आहे, उन खां अॻियां नेशनल अचे थो। ऐं मूं तव्हांखे पहिरीं इहा ॻाल्हि कई, एडजेक्टिव सां अॻ में या पोयां त हुते नाउन लाज़मी हूंदो। जेकॾहिं नाउन न आहे त प्रोनाउन हूंदो, ऐं प्रोनाउन ऐं नाउन ॿई न आहिनि त एडजेक्टिव सेपरेट यूज़ ई कोन थींदो। अलॻि सां एडजेक्टिव से असां यूज़ करे नथा सघूं। त उन खां पोइ आहे मेमोरी। मेमोरी माना याददाश्त। मेमोराइज माना यादि ॾियारण बि जेका इन जी माना थिए थी, यादि कराइण बि माना थिए थी, जेका मुख़्तलिफ़ सेंसिस में। मेमोरेबल माना यादगिरी। ओके, त वीडियोस ॼाणण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे चैनल खे लाइक कयो ऐं कमेंट्स में बि ॾियो ऐं वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। आई होप तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे कमेंट्स में लाज़मी ॿुधायो।